जी नाज़रीन, असां हिन टाइम PS फीडर गुड्डू में मौजूद आहियूं। ज़ुरगढ़ मिस्री खान गोट मिस्री खान सोराणी 151 RD में असां मौजूद आहियूं, जिते मंटूफा गाड़ी हलाए पियो, उनजो टायर बरश थी पियो आहे। इन जे नतीजे में उहो गुड्डू में किरी पियो आहे। अजब गोलो गुड्डू में किरी पियो आहे। हिन टाइम जो 4 कलाक गुज़रण बावजूद हिन टाइम उनजो लाश नथो मिले ऐं हुकूमत जे तरफ़ों को बि तावन न कयो वियो आहे। ऐं वधीक उनजे भाउ खां असां पुछा कयूं था उनजो छा चवणु आहे। जी अदा साईं न वठी तो किरला हिन टाइम को बि न DC साहिब था कयो आहे, न कुझु कयो आहे। हिन टाइम ती न टोपो आयो आहे, का शइ बि ज़ाहिर न आहे। को असां ग़रीबनि सां तावन कुझु नथो थिए। अॼुकल्ह जो उमिरि घणो आहे? 26 साल। 26 साल ॿुधाइनि पिया ती कल उहो सऊदी खां मोटियो आहे। हा, कल सऊदी खां मोटियो आहे। शादीशुदा आहे? हा, शादीशुदा। ॿार घणा आहिनि उनजा? हिकिड़ो पुटु अथसि। हिकिड़ो पुटु। हुकूमत को तव्हां सां तावन कयो आहे? को DC साहिब को टोबा कंहिं मोकिलिया आहिनि? का शइ न हुजे त अॼु हिन टाइम का शइ बि न थियो आहे। हा, पुलिस आहे? हा, पुलिस आहे, पर फ़ाइदो कुझु बि नथो थिए। न गुड्डू बंदि थिए थो, न को टोबा। पंहिंजी मतिलबु पाण